हींअर मूं शहीद नाज़िम जेको शहीद फितरत आहे, जे फितरत लाइ पंहिंजे वतन जे वसीलनि लाइ, पंहिंजे पटनि लाइ, पंहिंजे वतन ते महिमान थी ईंदड़ पखियुनि लाइ, माहौल लाइ क़ुर्बानी ॾिनी। उनजी वनी, उनजी घरवारी अदी शीरीन जोखियो साहिबा सां ऐं हींअर मिली पियो अचां, जेको उन्हनि जे घर जो माहौल, जेका उन्हनि जी मुआशी हैसियत आहे, हिकिड़ी खट ते असांजी भेण वेठल हुई, उन खट जे ईस जे वाण में नंढड़ो पिंगो ॿधल हो कपिड़े जो, उन में शहीद नाज़िम जो नंढड़ो ॿार उन पींघे में मिलियो पियो। तबियत ख़राबु हुअसि, 4 ॿार हुअसि, 2 ॿार बीमार हुआ। हेॾे वॾे वाक़े खां पोइ उन्हनि जे घर ते का सिक्योरिटी न हुई, कि पुलिस जूं मोबाइलूं, कि रेंजर्स जूं गाॾियूं, कुझु बि न हुयो। हाणे त इहो खपंदो हो त हेॾे हाई प्रोफाइल केस जे कंप्लेनेंट खे तहफ़ुज़ फराहम कजे हा, पर उहो कोन हो। पर इन्हनि अभरनि हालनि, इन्हनि कमज़ोर सूरत हाल जे बावजूदि जेको हौसलो हो असांजी उन भेण ऐं संदसि भाउ अफ़ज़ल जोखियो, उन मूंखे सचमुच इंतिहाई ख़ुशि कयो। अफ़ज़ल मूंखे चयो त सर अदा जेके ॻाल्हियूं हलनि पियूं ॿियूं कंप्रोमाइज़ ठही वेंदासीं, हथु खणी वेंदासीं, अहिड़ी का ॻाल्हि कोन कंदासीं, तोड़ ते गिरंदासीं। ऐं अदी शीरीन मूंखे चयो त अदा यास मुंहिंजो वचन आहे पंहिंजे बचन सां, अवां सभिनी सां, त जेसीं मुंहिंजे वर जे कातिलनि खे फांसी न ईंदी तेसीं आउं मैदान ते बीठी वेंदुसि। इहो हौसलो आहे सॼे सिंध लाइ। सॼी सिंध खे हिकिड़ी बाज़ार बनायो वियो आहे, जंहिंमें हर शइ विकामण लाइ जज़ीरा, पहाड़, वसीला, ॿेट, कराची जूं ज़मीनूं, पाणी, कोयलो, पेट्रोल, तेल, गैस, अघु लॻायो वठो, अघु लॻायो शइ खणो, अघु लॻायो असांजो हिसो पती रखो, जज़ीरा वठो, जज़ीरे में हिसो पती रखो, मार्बल ऐं जिप्सम खणो, थर जो हिसो पती रखो, कोयलो खणो, असांजो कमीशन रखो, पाणी भले खणी वञो, असांखे फलाणनि केतिरनि लाइ पाणी ॾियो, कराची जूं बहरिया जूं ज़मीनूं भले खणी वञो, असांखे हुन में हिसो पती ॾियो, बहरिया टाउन में हिसो पती ॾियो, टपड़ खणो, सिंध उन्हनि लाइ बाज़ार आहे, खणो। उन में ही जेके चिंड ॿारी आहे, जोखियो भेनर ऐं जोखियो भाउर, ऐं उन सां गॾु राज बिरादरी जे समूरनि माण्हू, आसपास जूं समूरियूं ज़ातियूं बिरादरियूं, ऐं ॿी जेका चिणग दादू में ॿरी, ॿी जेका चिणग लाड़काणे में ॿरी, हीअ असांजूं भेणूं मैमूना सोमरो, कुरतुल ऐन बुलेदी, फहमीदा सियाल, नाज़िम, उस्मान सुमरो, इहे जेके वाक़िया थियनि पिया, इहे मुख़्तलिफ़ जायुनि ते हिकिड़ा चिणगूं आहिनि जेके टांडा पिया बणजनि, टांडा मच बणिबा ऐं मच मां भंभट बणिबा, ऐं उहो भंभट देर सवेर जागीरदारी के, सरदारी के, कबाइलियत के दफ़न करे छॾे, देर थी। दोस्तो, हिन ज़िले में, हिन शहर में, हिन जी प्रेस क्लब में विरहे वेंदो आहे, साईं ॻाल्हि कॾहिं कॾहिं साईं ॻाल्हि साॻियो कोई ॿार हुजे न तव्हांजो रोज़ फैन थिए, रोज़ छा चवंदुसि, चवंदुसि त कोन तूं पास आई रोज़ चवंदुसि तूं चटई पढ़ाई में, जॾहिं मिलंदो चवंदो आहे पढ़ाई में चटई, रांदि करी पियो, टुपा ॾेई पियो, कि ठटे जॾहिं वेंदो आहियां ॾिसो न सभ खां बैकवर्ड ठटो आहे, सॼो लाड़ बैकवर्ड आहे, तरक़ी में, वसीलनि में, रोज़गार में लाड़ सॼो तबाह आहे, नदीम ठटो, सुजावल, टनो मोहम्मद खान, वरी उन में सभ खां तबाह ठटो आहे। ठटे जो हशर जेको आहे, तव्हां महसूसु कयो था कॾहिं कॾहिं माण्हू पाण ख़बर कोन पवंदी आहे, माण्हू पाण खे रोज़ शीशे में ॾिसंदो पियो न त उनखे मुंहं जी तब्दीली जी ख़बर कान पवंदी आहे, छाकाणि तब्दीली अचे थी आहिस्ते आहिस्ते,
पाण रोज़ वेठो ट्रिक में पाण खे ॾिसे तोखे ख़बर पवंदी कान थो थोरो ॿुधाए ॿियो को माण्हू ईंदो 6 महीने खां पुछंदो आहे छा थियो अथई अॾा निकिरी थी या मची मुड़ुस थी पियो आहीं छा थियो अथई ॿिए खे ख़बर पवंदी छा उहो तव्हांखे ॾिसो न विथीअ खां पोइ त बि ॾिसो था रोज़ जी ॻाल्हि हली चली त बि रोज़ ठटो वेठा ॾिसो था न ठीकु आहे ख़ैरु आहे माण्हू कैंसर में वरितल ख़ैरु आहे मनशात पई ख़ैरु आहे नौकरियूं विकामियूं हुयूं ख़ैरु आहे रोडनि रस्तनि जा पैसा खाई विया ख़ैरु आहे वसीला वियालिया ख़ैरु आहे ज़मीनूं वहिलियूं ख़ैरु आहे फसल पाणी खां सवाइ तबाह थी विया ख़ैरु आहे अघु फसलनि जो घटिजी वियो ख़ैरु आहे बचा कोन था पढ़नि ख़ैरु आहे अस्पताल में दवा कोन्हे ख़ैरु आहे तव्हां लाइ छाकाणि रही माण्हू बर्दाश्त करे पियो कल्ह चंपे हिकिड़ी पुराणी फिल्म कल्ह अचो नी पुराणो हिकिड़ो अदाकारो नालो छा असंभव शायदि ॿियो कोई नालो वेंदो आहे तोतो फाल वेठो कटे हुते हथु ॾेखारींदो आहे चवंदो आहे त हथु ॾिसी चवंदो आहे तुमने जो चाहा वो तुम्हें ज़िंदगी में कभी नहीं मिला चवंदो आहे बराबरि इहो पाण सां मां कंहिंखे बि चओ चवंदो आहे पाण मां कंहिंखे पुछंदो आहे तो ज़िंदगी में जेको चाहियो सो कोन मिलियो चवंदो आहे वाक़ई कोन मिलियो पैसा या नौकिरी या रिश्तो या शादी या घर या गाॾी चवंदो आहे भाउ जी ॻाल्हि थी ॿियो छो तो 1 साल तक तुम्हारे हालात खराब रहेंगे छो फिर तुम्हें आदत हो जाएगी सो हिकिड़े साल ताईं 5 सालनि ताईं 10 सालनि ताईं पाण चवंदा छठे जी हालत ख़राब थींदी पोइ चवंदा छठे वारनि खे आदत थी बुख जी बेरोज़गारी जी तबाही जी बर्बादी जी त मूंखे छठे में अची सॼी सदी आहे पर छठो वरी छठे वटि वरी ॿियूं शयूं आहिनि छठे वटि समुंड आहे छठे वटि केची बंदर आहे छठे वटि कराची आहे भरिसां छठे वटि कीझर आहे छठे वटि हालेजी आहे रुगो मच्छी जो कमु करे छठो त मच्छीअ मां खरपती थी वञे साना खपाए त खरपती हुई ज़मीनूं छठे जो आबाद करे हिते सुठा फार्म हाउस सुठा घर सुठा पिकनिक पॉइंट्स कीझर ते सुठा पिकनिक पॉइंट्स ठहनि वॾा होटल्स ठहनि त हज़ारे लखे माण्हुनि खे रोज़गार मिले छठे में रुगो जॾहिं सुठी यूनिवर्सिटी हुजे त सॼे सिंध जा बचा पढ़णु अचनि छठे में उहा आमदनी थिए मकली जी कहिड़ी ज़बरदस्त मौसम आहे मकली ते वरी यूनिवर्सिटी हॉस्टल्स हुजनि का शइ कान्हे ऐं पोइ परॾेही शिकारी था वञनि परॾेही सनतकार था अचनि साकरे घारे गुजे दाबेची ते हाणे तव्हांजी ज़मीन किथे आहे छठे वारा तव्हांखे ख़बर आहे न त साकरे खां घारे खां दाबेची खां रोड जे ॿिन्ही पासे ज़मीन या खरपतियुनि जी आहे खरपति करप्ट वॾेरनि में सरदारनि में ख़ाननि में सेठनि जी आहे या कराची जे सनतकारनि जी जंहिं तफ़रीह लाइ पंहिंजा फार्म हाउस जे नाले में कब्ज़ा करे छॾिया आहिनि खाता छठे में अध खां वधीक ज़मीनूं पूरनि खातनि में अथव छठे जूं जामशोरे ज़िले जूं ये तल्ख़ ॻाल्हियूं त मीडिया लिखी कोन सघंदी लिखी मोकिलींदा त अञा कोन हलंदियूं तंहिंजे करे तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बेनज़ीर साहिबा ते जी शहादत थी उन खां पोइ 2 टे ॾींहं जेका सिंध में एहतजाज थियो उन में जेको रिकॉर्ड सड़िया उन खां पोइ सभु खाता हथां ॾुठाया तपेदारनि खे पैसा ॾेई सभु खाता मटाए तपेदार खे 5 लख ॾेई 500 एकड़ लिखाराए तपेदार खे 2.5 लख ॾेई 1000 एकड़ लिखाराए उहे ज़मीनूं के आसमान जूं कोन हुयूं उहे छठे वासियुनि जूं सिंधियुनि जूं उहे ज़मीनूं सभु कब्ज़नि में तव्हां वटि 1/2 एकड़ आहे कंहिं वटि 5 एकड़ आहे कंहिं वटि 1.5 एकड़ आहे ॿियूं माण्हुनि वटि 1000 एकड़ ज़मीन उहे सभु छठे जूं छठे जूं माना छठे जे माण्हुनि जूं छठे में के सनत लॻई आहे का फैक्ट्री लॻी आहे सोचो भला 30-40 सालनि खां छठे में 6-7 हुकूमत है पीपल्स पार्टी जो 1970 खां पोइ वो आहे का फैक्ट्री का इंडस्ट्री छठे में इंडस्ट्री लॻी सघे थी न बच्चा पंहिंजा रोज़गार कंदा आहिनि कोन साॻी 20 साल पुराणी पिया ॿुधंदो ॻाढ़ो जी फलाणी फैक्ट्री छठे जी फलाणी फैक्ट्री जेके आया ते दीवान वीवान वारा लॻाइणा उनखे चयो अधु मालिकी असांखे ॾियो भली आहे चयो अधु असांखे लिखी ॾियो छठे जो माण्हू पुछे कोन थो बदनसीबी आहे पर इहा हुई अधु ॻाल्हि हाणे वरी सॼी सिंध चए थी त कुझु ई छठे जो माण्हू थियो उहो नाज़िम जोखे जे घर वारनि हाणे नाज़िम जोखे हिकिड़ो पंहिंजी शहादत करे हिकिड़ो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे जो हाणे सॼी कंदकोट कश्मीर जेकरबाद घोटकी ज़िला चवनि था त जहिड़ी हिमत जोखियनि भेनरुनि ऐं ॿारनि ऐं ॿुढड़नि कई आहे अहिड़ी त कॾहिं बि किथे बि कोन थी रस्तनि ते तेसीं न उथंदासीं जेसीं खून जो हिसाबु न थींदो इहो सिंध में रिकॉर्ड क़ाइमु थियो आहे छठे कयो आहे ऐं उमेदु थो कयां अॼु मूंखे अॻियां मुंहिंजो हिकिड़ो ॿियो प्रोग्राम आहे जंहिं करे तव्हां मुख़्तसिर वक़्तु मुंहिंजी दिलि कचहरी कई त छठे में उमेदु थो कयां त जीअं नाज़िम जोखे पाण ऐं पोइ संदसि घरवारी ऐं भाउर जेको ॿिज पोखियो ईअं जेकॾहिं अहिड़ा ॿिज सलाह नवां ताईं पोखियो घारे में दाबेची में झुमशाई में झुमपीर में झिरकनि में सोंडा में हिलाया में
गुज्जे में, घोड़ाबारी में, केठी बंदर में, गाड़े में, गुलामुल्ला में, वर में ऐं पर सजावल ज़िले में हर ज़ुल्म के ख़िलाफ़ उथी बीहो। हर ज़ुल्म के ख़िलाफ़ तव्हांजे वसीलनि ते कब्ज़नि के ख़िलाफ़, पाणीअ जी खोट के ख़िलाफ़, सिहत जूं सहूलियतूं न हुअण ख़िलाफ़, स्कूलनि में उस्ताद ऐं अमलो न हुअण जे ख़िलाफ़, कॉलेज ठाहिण लाइ, यूनिवर्सिटी ठाहिण लाइ ठठेवासी जे निकिरनि ऐं सभु जमातूं गॾिजी निकिरनि, सभु पार्टी। ॾिसो नाज़िम जोखीअ ते कि हिकिड़ी पार्टी या हिकिड़े फ़र्द या हिकिड़े सहाफ़ी न, सॼी सिंध गॾु वेठी आहे। सभु जमातूं सिंध जूं जेके क़ौम परस्त, तरक़ी पसंद, प्रोग्रेसिव, मज़हबी, सियासी जमातूं आहिनि, सभु निकितियूं, वकील निकिता आहिनि, सियासी माण्हू निकिता आहिनि। इहे सभु तव्हां निकिरी बीहंदव, जीअं सिंध इहा निकिती आहे त पोइ पाण अदी फहमीदा सियाल जो बि हिसाबु कंदासीं, अदी महमूना जो बि कंदासीं, अदी कुरतुलैन जो बि कंदासीं, नाज़िम जो बि कंदासीं, फज़ीला सरकी ऐं इमरान जोखी ऐं मोहन जो बि कंदासीं, सद्दाम जो बि कंदासीं। सिंध जे हिकिड़े हिकिड़े बचे जो पाण गॾिजी हिसाबु वठंदासीं, पंहिंजे टुरियल लुटियल दौलत जो बि वठंदासीं, पंहिंजे वसीलनि जो बि वठंदासीं। आख़िर में हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश, उन ताईं मुंहिंजो सभु ख़िलाफ़ु थी वेंदो, अधु मुंहिंजा इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ कोन हूंदो, पर आख़िर में वरी तव्हांखे गुज़ारिश कर वाक़ा करण में वस ॿुधणु कमु भरो छॾियो। ठठेवासियुनि खे आख़िरी गुज़ारिश त सिगरेटनि, गुटकनि, पाननि, होटलुनि ते चांहिनि, मेन पुड़ियुनि, इन मां बि जान छॾायो। ठठे जे अधु माण्हुनि खे कैंसर लॻी वियो, ख़बर कान अथनि, इन्हनि मां जान छॾायो। सिहत जो ख़्यालु कयो, बचा पढ़ायो, सिहत लाइ, बचनि लाइ, तालीम लाइ मैदान ते निकिरो। सॼी सिंध तव्हां सां गॾु, आऊं तव्हां सां गॾु।